अस्सलामुअलैकुम दोस्तों, केड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीक ठाक? चङा भला मज़नि में? उमेद आहे तव्हां दोस्त ख़ुशि हूंदा वे। तव्हां ॾिसो था यूट्यूब चैनल मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त साहिब पिताफ़ी। हीअ असांजी थर जी वीडियो आहे। ॾिसो था माशाल्लाह थर जा नज़ारा ख़ूबसूरत। मथां हाणे सिज बि हाणे निकिरे थो। ॾिसो VIP जान लॻो पियो आहे माशाल्लाह। हिते ॾिसो हिते सुबुह जो टाइम आहे। हीअ छपरी ॾिसो था न, ही गोपो आहे किरी पियो आहे। गोपो किरी पियो आहे। ही छपरी बि बसि ॾिसो, ही सुबुह जो टाइम आहे। झुड़ बि आहे। ही नाश्तो तयारु थिए थो असांजो। तव्हांखे असां ॾेखारियूं था उहो नाश्तो बि। चांहि बि असांजी हाणे तयारु थींदी। हीअ झुड़ जा नज़ारा बि ॾिसंदा हलो। ॾिसो ही झोड़ा दोस्त, ही असांजी संगत वेठी आहे। ॾिसो था सॼो असांजी संगत जेकी आहे न पूरी आहे। खुटल का बि न हूंदा आहिनि संगती। हे कावा चांहि पीए थो ज़ुल्फ़कार। थर साईं अहिड़ी आहे जो मज़ो ईंदो आहे। असां जॾहिं थर ते न वञूं त को मज़ो बि न ईंदो आहे। हीअ असांजो हलवो तयारु थियो आहे। मोहम्मद हसन तयारु कयो आहे। हीअ ताज मोहम्मद असांजो दोस्त वेठो आहे प्यारो। हीअ अहिड़ी जाइ ते असां थर ते वेठा आहियूं, असांखे नालो ई नथो अचे दोस्त जेको ही असां पाण आहियूं। हीअ था बर्तन साफ़ करनि था। नाश्तो तयारु कयोसीं। हिते हाणे टाइम बि जेको आहे ये असांजो प्यारो साईं वेठो आहे मीर अमन साहब। 4 थी वेंदा टाइम, शाम जा 4 जो टाइम आहे। 3:30 या 4 जो टाइम एतिरो ई आहे। इहो ॾिसो ख़ुशबू करे थो। थर ते वॾो मज़ो ईंदो आहे। वॾे असां इंजॉय कंदा आहियूं। हीअ अल्लाह वधायो। इहो साहिब पिताफ़ी पाण वेठो आहे। हीअ असांजी संगत पूरी वेठी आहे। सॼी संगत सां गॾु आहियूं। वॾो मज़ो ईंदो आहे। असांजी जेके नवां दोस्त आहियो ॾिसण वारा न, सब्सक्राइब ज़रूरु कंदा कयो। महिरबानी थींदी तव्हां दोस्तनि जी। सब्सक्राइब बि कयो, लाइक कयो, कमेंट्स कंदा कयो। तव्हांजा वॾी वॾी महिरबानी थींदियूं। सब्सक्राइब कयो, घंटी खे दॿायो। असांजी वीडियो तव्हां दोस्तनि वटि पहुची वेंदी। वीडियो ॾिसो, वीडियो कमेंट्स में पोइ ॿुधायो असांजी वीडियो तव्हांखे कीअं लॻे थी। थर जी वीडियो तमामु VIP मज़ो आहे ॾिसण में। शहर खां बि थर ते इंशाल्लाह असांखे वधीक मज़ो ईंदो आहे। असांजी वीडियो तव्हां दोस्तनि खे सुठी लॻे सब्सक्राइब ज़रूरु कजो, लाइक कजो, कमेंट्स कजो। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी थींदी। नेक्स्ट वीडियो ताईं साहिब पिताफ़ी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।